जी नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार पारां हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोलियम मसनूआत जे क़ीमतुनि में वाध करे अवाम मथां जेको आहे त महांगाई जो भम किरायो वियो आहे। उन हवाले सां अचो त ॻढ़ी सन वासन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे जेके आहे त वफ़ाक़ी सरकार पारां तेल मसनूआत जे क़ीमतुनि जे वाध खे कहिड़ी नज़र सां था ॾिसनि ऐं जेको पोरियत तबिको आहे ऐं अवाम आहे उन ते जेके आहे त उन जा कहिड़ा जेके आहे त हानिकार असर निकिरंदा। वफ़ाक़ी हुकूमत जे जेका 3 साल कारकर्दगी आहे इन खे ॾिसी करे असां इहो चऊं था त वफ़ाक़ी हुकूमत तमामु अवाम दुश्मन हिकु हुकूमत आहे जंहिं कॾहिं बि महांगाई ते कंट्रोल करण जे लाइ ज़ाब्ते जे लाइ के बि उपाय नाहिनि वरिता। हाणे ॾिसो त हर 15 ॾींहं पेट्रोलियम मसनूआत जूं क़ीमतूं वधनि थियूं त उन जो जेको आहे सिधो सो असरु जेको आहे त इहो हिकु आम माण्हू जे ज़िंदगीअ ते पए थो। शयूं महांगियूं थी वञनि ऐं उनजी क़ुवत ख़रीद मुतासिर थिए थी। सो हाणे असां मुख़्तसर लफ़्ज़नि में वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहो ई चवंदासीं, हाणे छॾियो त अवाम घबराए, हाणे तव्हां जेको आहे त अवाम खे घबराइण ॾियो। हाणे घबराइण अवाम जो हक़ आहे। सौदो महांगो, रोज़मर्रा शइ हर शइ महांगो थी वियो आहे। पेट्रोल जो क़ीमत हर 15 ते पेट्रोल जो क़ीमत ॾींहों ॾींहुं जेको आहे न महांगाई वधो वञे थो। ग़रीब तबिके जो को बि सार लाहिण वारो कोन्हे जो आहे त 400-500 रुपया मज़ूरी जेको कमाए थो त उहो छा सौदो वठे। शाम जो उहो परेशानी हालत में उहो मज़ूरी करे बि वापसि अचनि था। उनजो को अहिड़े महांगाई ते कंट्रोल हुकूमत करे ई नथो। तेल ते महांगाई ते ज़ोर आहे, तेल जी महांगाई ते ज़ोर आहे। छा बि आवाम खे मारणु चाहे थो छा? हिकु मोनो उन्हनि खे मारियो ॿियो महांगाई में अवाम में मज़ूर तबिको नथो पुॼी सघे। हे सब्ज़ी महांगा, खंडु, गिहु, तेल जेको आहे काजरो तेल, इहो सॼो चांवर आहे, खंडु आहे, पती आहे, सॼो महांगो। इमरान ख़ान जॾहिं चढ़े पियो वॾा असां सां वाइदा करे पियो, चए पियो मां वॾी सस्ता कंदुमि। हाणे वॾी महांगाई कई थी उरूज ते। 15 ॾींहं ते 5 रुपया पेट्रोल चढ़े थो। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? मां रक्शो हलाईंदो आहियां सॼो ॾींहुं, मां रक्शे वारो आहियां। सॼो ॾींहुं कमायूं 300-400 रुपया त मां मिसकिन 400-500 रुपया मां किथे पूरा कयां? गिहु महांगो थी वियो आहे, खंडु महांगी थी वई आहे। असां मिसकिन माण्हू आहियूं, असीं किथे पुॼूं? नंढड़ा बचड़ा आहिनि, मुंहिंजा 7-8 ॿार आहिनि। वफ़ाक़ हुकूमत जेको 3 सालनि ते जेको कब्ज़ो कई वेठो आहे, 3 सालनि में हिननि जेकी क़ीमतुनि में जेको इज़ाफ़ो 35 जेको आहे त मरतबा हिन रदो बदल कयो आहे रेटनि खे। ॾिसो हाणे पेट्रोल जे करे मसनूआत जे ॿियनि शयुनि ते असरु पइजी वियो आहे। मिसाल वेजिटेबल आहे, खंडु आहे, चीनी आहे वग़ैरह। ग़रीब तबिको जेको आहे पहिरियों ई परेशान हुयो। हिन वक़्तु अञा तव्हां ॾिसो सिचुएशन एतिरी ग़रीबनि जी जेको थी वियो आहे, जेको 300-400 ॾियाड़ी कमाइण वारो उनजो 300-400 में त पूरा ई कान थी थिए। 110 रुपया वञी जेको चीनी पुॼाई ऐं जेके आहे गिहु आहे, डालडा 10 नंबर गिहु जेको आहे उहो बि तक़रीबन हाणे 300 में जेको त फ़र्क़ु थिए थो। ग़रीब वञे त अगरि वञे काॾे? असां जेको आहे त वफ़ाक़ गवर्नमेंट खे जेको आहे त असां अपील था कयूं, महिरबानी था करियूं त महिरबानी करे जेको आहे त जेके तेलनि जेकी मसनूआत आहे इन ते कंट्रोल करे ऐं ग़रीबनि ते तर्स करे। हीअ हुकूमत असां आई थिंक जेकी लॻे थी जेके ग़रीबनि ते जेके रिलीफ ॾियण बदिरां ग़रीबनि ते जेको आहे त सवार मारो अची शुरू कयो अथनि। 1999 वारो मारो। असां इमरान साहिब खे वोट ॾिनासीं। इमरान साहिब जेको इहे जेके पेर खया न असांजा कुराणियूं विकिणे थो, अटो ई कोई न ॾिए थो पा ते। अहिड़ो ज़ुल्म, अहिड़ो वैल, तेल महांगो, फेरणो महांगो। असां भई तूं छॾे वञूं काॾे? असां सां वैल कयो था। इस्म अलाह जो थियो, महांगाई घटि कयो। बटल बि खाई न सघूं था। को कंहिंखे अॻे टिकी मिलंदी आहे, टिकी ई बंदि कई अथनि। हुजे अटो त टिकी मिले न। अलाह तव्हांजी मदद कंदो, महांगाई घटि कयो। ऐं जेकी शइ चढ़ी वई आहे हर शइ उरूज ते आहे, इहा सिर्फ़ु तेल जे करे आहे। तेल चढ़े थो हर सामान, उनजो असरु सॼे सामान ते पए थो। मसलन सब्ज़ी आहे, हर फ्रूट आहे, उन में जेको आहे त सॼो बार अची वञे थो। इहो बार वरी तक़रीबन ग़रीबनि ते अची वञे थो, जेको ग़रीब सही नथो सही आहे। इन टाइम जेका महांगाई आहे उरूज ते आहे। इमरान जे दौर में महांगाई मिली आहे, बाक़ी ॿियो कुझु न आहे मिलियो। जी नाज़रीन, अमी हितां जे शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त तब्दीली सरकार पारां जेकी आहे त हर 15 ॾींहं तेल मसनूआत जे क़ीमतुनि में वाध कई पई वञे, जंहिंसां जेको आहे त आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघु जेके आहे त वधी रहिया आहिनि। जंहिं सबबु जेको पोरियत तबिको आहे ऐं विचोल तबिको आहे उन्हनि खे जेके आहे त सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि मुल्क जे ताक़तवर धुरियुनि खां मुतालबो कयो आहे त तेल मसनूआत जे क़ीमतुनि खे रद्द करे उन्हनि जा अघु जेके आहे त घटि कया वञनि ऐं जेके वधियल महांगाई आहे उन ते जेको आहे त ज़ाब्तो आंदो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जैकब न्यूज़, ॻढ़ी हसन।